ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई हमले में शहीद। ईरान में 7 ॾींहं मोकल, 40 ॾींहं सोग जो ऐलान। ईरान जी सरकारी मीडिया सुप्रीम लीडर जी शहादत जी तस्दीक करे छॾी। ईरानी फ़ौज जो सुप्रीम लीडर जी शहादत जो बदिलो वठण जो ऐलान। ईरानी सुप्रीम लीडर मारियो वियो। जेकी ईरान में अक्सर फ़ैसिला कंदा हुआ उहे मारिजी चुका आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावा। चवे थो ताक़तवर हमले खां पोइ ईरान खे उभरण में केतिराई साल लॻी वेंदा। इसराइली मीडिया मूजिबि ईरानी सुप्रीम लीडर साथियुनि सां गॾु ज़ेर ज़मीन बंकर में मारिजी वियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास। अमरीका ऐं इसराइल जे ईरान ते हमले जी मज़म्मत। सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतेरेस चवे थो आलमी अमन लाइ ख़तरा आहिनि, आलमी कानून जो एहतराम ज़रूरी आहे। रूसी नुमाइंदनि हमलनि खे जारियत करार ॾिनो ऐं चयो त 200 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। पाकिस्तानी नुमाइंदे आसिम इफ़्तिख़ार सब्र ऐं तकरार घटाइण जी अपील कई ऐं आम माण्हुनि जी मौत ते अफ़सोस जो इज़हार कयो। फ्रांस जो तकरार ख़तमु करण ऐं ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करण जो मुतालबो। ईरान ते अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में 201 ॼणा मारिजी विया, 747 ज़ख़्मी। ईरान जो बचाव वारो वज़ीर ऐं पासदाराने इनक़लाब जो कमांडर शहीद। हरमज़गान में हमले जे नतीजे में 70 ॼणा शहीद, 90 ज़ख़्मी। गर्ल्स स्कूल ते इसराइली हमले में 85 शागिर्दियाणियूं शहीद थी वियो। तेहरान, खुरमाबाद, कम, अस्फ़हान, कर्ज ऐं करमानशाह, लोरिस्तान ऐं तबरेज़ में धमाका। ईरानी मीडिया मूजिबि इसराइली हमलनि में ईरान जे 31 मां 24 सूबनि में नुक़सानु पहुतो। ईरान हवाई हदूं ऐं इंटरनेट सर्विस मुअत्तल करे छॾी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त ईरान पंहिंजो दिफ़ाउ जारी रखंदो। अमरीका ऐं इसराइल जे हमले खां पोइ ईरान जो बि जवाबी वार। इसराइल ते जवाबी हमले में 75 मिसाइल फायर कया विया। तल अबीब ऐं हैफ़ा शहर धमाकनि सां गूंजी उथिया। ईरान जा नारज मुल्कनि में क़ाइमु अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला। अरब मीडिया मूजिबि सऊदी अरब, गॾियल अरब इमारतनि, क़तर, कुवैत ऐं बहरेन में अमरीकी फ़ौजी अॾनि ते हमला कया विया। ईरानी अमलदारनि मूजिबि मिसाइल ऐं ड्रोन हमला जारी रहंदा। जल्द नवां हथियार साम्हूं आणींदासीं। क़तर, कुवैत ऐं गॾियल अरब इमारात हवाई हदूं बंदि करे छॾियूं। इमाराती एयरलाइन दुबई मां फ्लाइट ऑपरेशन आरज़ी मुअत्तल करे छॾियो। वज़ीर आज़म ऐं सऊदी वली अहद विच में फ़ोन ते राबितो। शहबाज शरीफ़ पारां मोहम्मद बिन सलमान सां मुकमल एके जो इज़हार ऐं हिमायत जी ख़ातिरी। वज़ीर आज़म जी ईरान ते इसराइली हमलनि ऐं नार मुल्कनि ते बि हमलनि जी मज़म्मत। शहबाज शरीफ़ चयो आहे त अहिड़ा क़दम ख़ते जे अमन लाइ इंतिहाई ख़तरनाक आहिनि, सूरत हाल खे ख़राब करे सघनि था। पाकिस्तान नाज़ुक वक़्त में सऊदी अरब ऐं नार मुल्कनि सां ॿधीअ जो इज़हार करे थो। अमन जे क़याम लाइ तामीरी किरदार अदा करण लाइ तयारु आहियूं। दुआ आहे त रमज़ान जूं बरकतूं ख़िते लाइ इस्तेहकाम खणी अचनि। वज़ीर आज़म जो UAE सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नाहयान सां बि फ़ोन ते राबितो। ईरान ते इसराइली हमले खां पोइ पैदा थियल ख़तरनाक इलाक़ाई छिकटाइण जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त पाकिस्तान गॾियल अरब इमारतुनि सां मुकमल ॿधी जो इज़हार करे थो। शहबाज शरीफ़ जे क़तरी अमीर शेख तमीम बिन हमद अल सानीअ खे बि फ़ोन सूरत हाल खे ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ ॻणती जोॻो करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत तेल अघनि में वाधि करे छॾी। पेट्रोल 8 रुपया महांगो, नओं अघु 266 रुपया 17 पैसा मुक़ररु। नोटिफिकेशन मूजिबि डीज़ल जे अघ में 5 रुपया 16 पैसा वाधि कई वई। नओं अघु 280 रुपया 86 पैसा थी वियो। ऐं पाकिस्तान मैच खटण बावजूदि T20 वर्ल्ड कप जे सेमीफाइनल जी डोड़ मां ॿाहिरि। न्यूज़ीलैंड सेमीफाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। सुपर 8 में पाकिस्तान श्रीलंका खे 5 रन्सनि सां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम पहिरीं बैटिंग कंदे मुक़ररु 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 212 रन्सूं ठाहियूं। श्रीलंका मुक़ररु 20 ओवरनि में 6 विकेटनि जे नुक़सान ते 207 रन्सूं ठाहे सघियो।